अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद इसाक परियार। अॼु मुंहिंजो हिकु नओं टॉपिक आहे। उन टॉपिक ते तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थो। असां सभिनी जे ज़हननि में हिकु वॾो सुवाल आहे, समाज मां बुराई कीअं ख़तम थींदी? छा सिर्फ़ कानून सां, या सिर्फ़ तकरीरनि सां, या सिर्फ़ ठलनि दिलासनि ऐं आसरनि सां? असल में समाज मां बुराई उन वक़्तु ख़तम थींदी जॾहिं हर फ़र्द पंहिंजो किरदारु अदा कंदो। ॿिए तरफ़ हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके गॾिजी जहिड़े खे रोकीनि था ऐं ठाह बि कराइनि था। जेकॾहिं असां ग़लति कम ॾिसंदा रहंदासीं ऐं ख़ामोश रहंदासीं त बुराई वधंदी रहंदी, पर जेकॾहिं हर को आवाज़ बुलंद कंदो त बुराई खे जड़ खां ख़तम करे सघिजे थो। उस्ताद शागिर्दनि खे सेखारे थो सच ॻाल्हाइण, ईमानदारी ऐं एहतराम ई समाज खे सुधारे थो। तइलीम बुराई खिलाफ़ सभ खां वॾो हथियार आहे। जेको तइलीम याफ़्ता आहे इहो बुराई खां परे रहंदो ऐं ॿियनि खे बि बचाईंदो आहे। पुलिस जॾहिं चोर खे गिरफ़्तार करे थी, पर साॻिए वक़्त ते माण्हुनि जो मेड़ पुलिस जी मदद बि करे थो। पर वरी ॿिए तरफ़ ॿिया माण्हू उन चोर खे छॾाइण में मैदान में लहनि था। कानून पंहिंजी जाइ ते कमु करे थो, पर समाज में माण्हुनि जे तावन खां सवाइ कामयाबी मुमकिन ई न आहे। जॾहिं माण्हू ऐं कानून गॾु थियनि था तॾहिं बुराई पाण मुरादो ख़तम थी वञे थी। मस्जिद में पेश इमाम चवंदो आहे, इस्लाम असांखे सेखारे थो त चङाईअ खे आम कयो ऐं बुराईअ खे रोकियो। मज़हब असांखे साॻी सिख्या ॾींदो आहे, चङाई खे वधायो ऐं बुराई खे ख़तम करियो। जॾहिं असां ईमानदारी ऐं इंसाफ़ खे इज़त खे तरजीह ॾींदासीं तॾहिं समाज सुठो थींदो। बुराई तॾहिं ख़तम थींदी जॾहिं हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा कंदो। सच, ईमानदारी ऐं इंसाफ़ रोशन समाज जो रस्तो आहे। अचो त सभु गॾिजी इहो वाइदो करियूं त बुराईअ खे रोकींदासीं ऐं चङाईअ खे वधाईंदासीं, छो त समाज खे बदिलण लाइ पहिरियों कदम असां पाण खणंदासीं। महिरबानी दोस्तो, इंशाअल्लाह वरी के नए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो ज़ोएब अली परियार ऐं मोहम्मद इसाक परियार खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।